वॾो धाड़ेल हो, वॾो कातल राज़न धाड़ेल हो। वो एक मरतबा आयो गोठ में धाड़े हरण जे लाइ, चोरी करण जे लाइ। परे खां ॾिठई त मस्जिद आहे, ॾिठई त मौलवी साहब मस्जिद में पियो वञे। जमायती सभु कढ। फुज़ैल बिन अयाज़ पंहिंजे साथियुनि खे चयो, धाड़ेलनि खे, चोरनि खे 2 मिंट बीहो, 5 मिंट सभु वड़नि मस्जिद में। इन में ज़मींदार बि आहिनि, वॾेरा बि आहिनि, वापारी बि आहिनि, माल सुठो ठहंदो, ईअं हमिलो कंदासीं मथे। चई ठीकु आहे। सभु मस्जिद में विया, घिरी मौलवी साहब नमाज़ शुरू कयो। अल्लाहु अकबर, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। साथियुनि चयो हमिलो कयो साईं, हमिलो कयो, मुला सभु नमाज़ था पढ़नि। फुज़ैल चयो न, क़ुरान थो पढ़े, नमाज़ थो पढ़े, नमाज़ खां फारिग थिए पोइ था लुटियूं, ईअं न। ओ क़ुरान जो अदब कई, जिअं जो क़ुरान जो अदब कई, अल्लाह एॾो त राज़ी थियुसि, एॾो त राज़ी थियुसि जो इमाम क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे हिन मक़ाम ते पहुतो आहे। जी उहो वक़्तु कॾहिं ईंदो जो इंसान पंहिंजे रब खां डिॼंदो। जीअं इहा आयत ॿुधाई, फुज़ैल जे हथ मां तलवार किरी पियो, हथियार किरी पियो, रड़ करे अची खालू भला जी मुंहिंजा अल्लाह, उहो वक़्तु अची वियो आहे, मां फुज़ैल तौबा थो कयां। चो सुभाणे उहो वक़्तु अची वियो आहे, अदब सां क़ुरान ॿुधई, अल्लाह से राज़ी थियुसि। फुज़ैल वक़्त जो वली बणिजी वियो। चो सुभान अल्लाह। हिकिड़ो माण्हू शराबी हुयो, वॾो शराबी हो, गुनाहगार हो। हिकु मरतबा शराब पी पी करे, इशराबी नालो, शराब पी पी करे राति जो ई किरी पियो घिटीअ में। सॼी राति गुज़री वियसि, नशे जे धुत में गुज़ारी। सुबुह जो टाइम उथियो, हीअं जो नज़र कई, पर्ची नज़र आयुसि, पनो नज़र आयुसि, उन ते लिखियलु हो अल्लाह। हिनखे ख़्यालु थियो सुभान अल्लाह, ही त अल्लाह जो प्यारो नालो आहे, घिटीअ में पियो आहे। खयईंसि ऐं मिटी लाथईंसि, लाहे करे चुमी ॾेई अखियुनि ते रखी, जेब में विझी घर खणी अलमारी में अची रखियईं। अल्लाह खे इन जी अदा एॾी त वणी वई, अल्लाह जे नाले जो अदब कई, वक़्त जो वली बणिजी वियो। चो सुभान अल्लाह। हाँ, अदब कयो क़ुरान जो सही, अदब कयो हिन महफ़िल ऐं मजलिसनि जो, इंशाअल्लाह रंग जी वेंदो बेशक। चओ अला हज़रत जुनैद मालू हुयो, मलवर हुयो कि न। हिकिड़े सैयद जो अदब कई, उन कन में चयोसि, ओ जुनैद मां मालू न आहियां, मुंहिंजी न्याणी वेठी आहे शादीअ जे लाइ, मूंखे ॾाज जा पैसा कोन आहिनि, तूं पाण खे केराए, मल में पैसा मिलनि, नाणीअ खे उथारिया, वरड़ी थी वई आहे। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ मुंहिंजा सोना अली जी, मुंहिंजा महबूबा, टिन शयुनि में देर न कजांइ, नमाज़ जो वक़्तु अची वई, पढ़ण में देर न कजांइ। ॿिए नंबर ते नबी फरमायो, ओ मुंहिंजा अली जी, या रसूल अल्लाह, जनाज़ो अची वई, नमाज़ पढ़ाए दफ़नाइण में देर न कजांइ। टे नंबर ते नबी फरमायो, ओ अली जी, या रसूल अल्लाह, न्याणी वरड़ी थी वई, परणाए करे निकाह में देर न कजां। चो सुभान अल्लाह। अदब कयो अल्लाह जे नाले जो, पढ़ो नमाज। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत जुनैद बगदादी चई, मुंहिंजे न्याणी जी शादी आहे, हुन पाण खे केरायो, ताड़ियूं लगी आ। वरी वो जुनैद बादशाह जो मालू हुयो, उथी बीठो, ताड़ियूं लगी आ। थी छा थियो, डुबरड़ो माण्हू हिकिड़ो धसे थो पियो जुनैद मालू खे। वो सैयद वेचारो डुबरड़ो वेचारो के पैसे मालू तो कोन। वरी जुनैद के जी जुनैद पाण के केरा हारा सैयद आया है, मुझो अदब कर, नाने नबी दे नजर कर, दुआ कंदो मां। वरी अदब कई पाण के केरा टे मरतबा जुनैद पाण के केरायो हो तो गुनाहगार हो तो बेनमाजी डोई हो ऐशी हो। पर याद रखो मुसलमानों, एक सैयद आजाद जो अदब कई रात जो सुतो नबी फरमा मुझा जुनैद तू हारायो किथे आ, तू तो खटे हो। चो सुभान अल्लाह। ॾींहं जो थियो वक़्त जो वली बणिजी वियो। हाँ सी कयो कुरान जो अदब कयो, मस्जिद मदरसन जो हया। हाणे साईं मीर मोहम्मद साहब मस्जिद पियो ठाराए। चो सुभान अल्लाह। घर में अहिड़ो जामिया मस्जिद दिलि ख़ुशि थी वई आहे। तव्हांजे फ़ाइदे जे लाइ आहे, तव्हांजे बचनि ॿारनि जे फ़ाइदे जे लाइ इबादत गाह आहे। साईं ख़ुदा जो कसम आहे,
चो इंशाअल्लाह अल्लाह जे घरन के आबाद कंदासीं है न चो अल्लाह जे घरन के आबाद कंदासीं जेतरे कदर थी सके पर जे घरन के सिंगारण का सजाण का वधीक अल्लाह जे घरन के सिंगारींदासे तू पंहिंजे घर के सिंगारे बंगला हणाए ढामन सिल कराए सवाब तोखे न मिलंदो जॾहिं तू अल्लाह जे घर के छाए हिक सिर ॾे हिक ॿोड़ी ॾे मुंहिंजे दिलबर नबी फरमायो अहब्बुल बिलादी इलल्लाह मसाजिदुहा अल्लाह के महबूब बजायो तुझा घर नाल बंगला नाल कराची जू फ्लैटो ना है ओ दुनिया अल्लाह वंजे का महबूब शया वा मस्जिद अल्लाह जो घर आए ॾाढा जो सुभान अल्लाह जे अल्लाह जे घर के आबाद कयो अल्लाह उन जे घर के आबाद कयो।